शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद में 3 ॾींहनि वारे स्पोर्ट फेस्टिवल जो इफ़्तिताह कयो वियो। सालियाने स्पोर्ट फेस्टिवल जी रंगारंग तक़रीब जो इफ़्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर तैयबा ज़रीफ़ कयो। 3 ॾींहनि वारे स्पोर्ट इवेंट में क्रिकेट, बैडमिंटन, लोई बाल, फिटो करण, 40 मीटरनि जी रेस, रसाकशी, नेज़ाबाज़ी, लोई प्लेट उछलाइण ऐं ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबिला शुरू थी चुका आहिनि। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर तैयबा ज़रीफ़ चयो त असांजी कोशिश हूंदी आहे त यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे रांदियुनि जा बहितर मौक़ा फ़राहम कयूं, जीअं हू पाण खे हर अमली मैदान में पाण मञाइण लाइ तयारु हुजनि। वाइस चांसलर चयो त रांदियूं शागिर्दनि में सिहत बर्दाश्त जो मादो वधाइनि थियूं, मंझंदि बुर्दबारी, जज़्बे ऐं दिलेरीअ सां ज़िंदगीअ सां लाॻापियल मसइलनि खे मुंहुं ॾियण जी सलाहियतूं पैदा कनि थियूं। हिन चयो त रांदियुनि सां सेहतमंद मुआशिरे जो वजूद थिए थो। उन मौक़े ते तक़रीब में यूनिवर्सिटीअ जे रजिस्ट्रार नजमादीन सहू, हेड ऑफ द डिपार्टमेंट, ऑफिसरनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद में शुरू थियल सालियानी स्पोर्ट फेस्टिवल में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, एजुकेशन, बिज़नेस, मीडिया स्टडीज़, केमिस्ट्री, जेनेटिक्स ऐं मॉलिक्यूलर बायोलॉजी, अंग्रेज़ी, इकोनॉमिक्स ऐं ॿियनि शोबनि जूं टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि, जिन जे विच में मुक़ाबिला शुरू थी चुका आहिनि। I hope that you will remember the self-discipline at every stage, and a request to the focal persons and the discipline committee and the volunteers of this festival or the volunteer of this event, take care of all the things and in the premises of the university, and be careful about the norms and culture of the Saburians, because as a Saburians we have our identity. I don't want to lose that identity. My best wishes is with the directorate, with all the teams. Best of luck for rest of the matches. Thank you very much.